الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس قد جاءتكم موعظة من ربكم وشفاء لما في الصدور وهدى ورحمة للمؤمنين. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين ولا يزيد الظالمين إلا خسارا. صدقت يا رب العالمين. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. سبھی ساتھی با آواز بلند प्यार ऐं मोहब्बत सां मदीने वारे साईं ते दुरूद पाक पढ़ी वठो। اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وآل بيته أجمعين عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا أبدا. कोई हमें मिले या न मिले बस मुस्तफा ही मिले, वो शई मिले जिसके मिलने से खुदा ही मिले। डाढ़े चो सुभान अल्लाह। इस गुल की क्या मुशाबहत उस गुल लाला रंग से, इसकी बहार और आए उसकी बहार और है। डाढ़िया मोहब्बत सा चो सुभान अल्लाह। हुस्न यूसुफ और है हुस्न मोहम्मद और है,
तूर सीना और है अर्श मुअल्ला और है इब्न याकूब और है इब्न अब्दुल्लाह और है। अफसोस ए कुरान तेरे जानने वाले न रहे, जिसका जो दो चांद था वो सितारे न रहे। मुझा मोहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गो, अज ही अजीम शान बाबरकत प्रोग्राम तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबुवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां गोठ शहीदन जे अंदर इनेकाद पज़ीर है। मुजाहिद इस्लाम मोहतरम असगर अली मंगी साहब जी दावत ते अवां जे साम्हूं बियो दफ़ो इन जलसे में हाज़री नसीब थिया। अल्लाह पाक को दुआ ता अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभिनी जो अचण वेहण ॿुधण आलमन जो ॿुधाइण पांजी बारगाह आलिया में मक़बूल ऐं मंजूर फरमाए। इंतहाई रहमत ऐं बरकत वारी मजलिस है। अजन शहीदन जे गोठ जे मथा वण वण जे मथा पन पन जे मथा दरो दीवार जे मथा रब जी रहमत जो वड बड़ो मींह वसी रहियो आहे। ॾाढे चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोयां नथा चवनि छा त सर्दी लगी वई आहे, अञा त जलसो शुरू आहे। ॾाढे चओ सुभान। जन के सर्दी ना है, थोड़ा थोड़ा सुरी अचो, विच में जगह खाली आहे, इहा भत जे लाइ छॾी अथव छा? माशाअल्लाह सुरी अचो। जेके कुरान पाक ॿुधण आया हो, ये परवाना दीवाना काथों जा पंध करे, कोई जेको आहे आरब माहर मां, कोई लंजारीअ मां, कोई वधण माहर मां, मुंहिंजे करे ना आया हन, अल्लाह जो कुरान ॿुधण आया हन। जेके कुरान ॿुधण आयो ॿई हथ बुलंद करे चओ सुभान अल्लाह। माशाअल्लाह। हे नंढा वॾा पोढ़ा जवान सब मुजाहिद हन ऐं ॿारहीं जमात जेके बीठी आहे उन्हनि खे बि गुज़ारिश आहे वेहो। माशाअल्लाह। मां मुबारक ॾियां थो हिन ॻोठ वारनि खे। अॻे साल मस्जिद में प्रोग्राम हो अंदर, हाणे ॿाहिरि पिंडाल में ख़बर पई त जमात इलाके जी कुरान पाक सां मोहबत करण वारी आहे, जगह काफ़ी नाहे, वधाइणी पई। चओ सुभान अल्लाह। जाते कुरान हलंदो आहे परवाना पुजी वेंदा हन। हाँ, कुरान पाक जे इश्क में चो त मुंहिंजे मुर्शिद अली हक जे वली शेर जली फातिह खैबर शेर बब्बर हजरत अलीउल मुर्तजा रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, ला यशका जलीसुहु, कुरान पाक जी कचारी में अचण वारो वेहण वारो बदबख्त नाहे, वडे बख्तन वारो आ, वडे भागन वारो आ। जलसे ते अचण वारो भी, जलसे कराइण वारो भी। चओ सुभान अल्लाह। खर्च करे, आलमन सां राब्ता करे, इश्तिहार। मुंहिंजा दोस्तो, माण्हू खर्च कंदा हन दुनिया में, रागन ते फनकारन ते लखे रुपया लुटाए छड़ियऊं अजाया हन, जेके कुरान पाक जे मथा खर्च करे थो सजाया हन। ॾाढा चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह में ॿ फ़ाइदा आहिनि। अर्जेंट में इहो आहे त सर्दी ख़त्म थींदी। मां काथों जो उबावड़े खो आयो आहियां, वाइज़ शुरू कयो आहे त सी ख़त्म थी वियो आहे। ॿियो फ़ाइदो इहो आहे त ठाऊक आहे जन्नत में तव्हां जे लाइ बाग लॻंदा, मेवेदार शामदार। मुंहिंजा दोस्तो, माण्हू करे ई कम फ़ाइदे जे लाइ थो त सुभान अल्लाह में तव्हां जे लाइ वॾा फ़ाइदा आहिनि। मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइरो, अवां जे आलो जेको कुरान पाक मां सूरह यूनुस मां मुख्तसर तिलावत कई आहे, अल्लाह पाक इन्ही जे अंदर इन रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे किताब कुरान मजीद जूं 4 खूबियूं बयान कयूं आहिनि, 4 वस्फूं बयान कयूं आहिनि, 4 कमाल बयान कया आहिनि। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह पाक कुरान मजीद जे अंदर रहमत रखी आ, बरकत रखी आ, नूरानियत रखी आ। कुरान मजीद जे अंदर एडा कमाल हन जो गणे गणे थकी पऊं। मुंहिंजा दोस्तो, हिन कुरान मजीद जा कमाल न खुटंदा। हाँ, छो त हजरत अली साईं फरमायो, कुरान मजीद जे अंदर एतिरा कमालात अजाइबात आहिनि, ला यनक़सी अजाइबुहु,
क़यामत ताईं मुफ़स्सिरीन इन जा तफ़सीर कंदा रहंदा, लिखंदा रहंदा, पर क़ुरान मजीद जा अजाइबात ऐं मोती खुटंदा ई कोन। हे लामहदूद दरियाव आहे जंहिंखे किनारो ई नाहे, जंहिंखे तरो ई नाहे। हाँ, आलिम हिन मां मोती कढंदा रहंदा, मसाइल इस्तिंबात कंदा रहंदा, क़यामत ताईं क़ुरान हलंदो, उलमा भी हलंदा रहंदा। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फिस सुदूर। ओ इंसानो, अल्लाह पाक या अय्युहल्लज़ीना आमनू न फरमायो, अल्लाह पाक या अय्युहल मुस्लिमून न फरमायो, अल्लाह फरमायो या अय्युहन्नास। चओ न सुभान अल्लाह। ओ इंसानो, मर्द आयो या औरतूं, नंढा आयो या वॾो, मुसलमान आयो या काफ़िर, सारे मदीने जे मीर जी उम्मत सां अल्लाह पाक खिताब थो करे। क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम। ओ इंसानो, दुनिया जा इंसानो, तां वटि मां अल्लाह जे तरफ़ां जेको किताब अचे पियो, ओ क़ुरान मजीद, जंहिंखे अल्लाह फरमायो मौइज़, ओ सरापा नसीहत बणिजी करे तव्हां ॾे अचे थो। क़ुरान पाक छा आहे? नसीहत आहे। क़ुरान जी हर ॻाल्हि नसीहत आहे। क़ुरान जो हर उनवान सबक, क़ुरान जी हर जेको जुमिलो बाइस नसीहत। अल्लाह, अॼु असां क़ुरान मजीद मां ओ नसीहत हासिल न कईसीं। निमाज़ वारी नसीहत क़ुरान में, रोज़े पोख जूं नसीहतूं क़ुरान में, अल्लाह अबे अम्मा जी सुञाण क़ुरान में, औलाद जी सुञाण क़ुरान में, इबादत हुजे, मामलात हुजे क़ुरान में, दुनिया जो तज़किरो क़ुरान में, आख़िरत जूं ॻाल्हियूं क़ुरान में, क़यामत जा मनाज़िर क़ुरान में, जन्नत जहिड़ो ओ जन्नत जूं ॻाल्हियूं भी क़ुरान में, जहन्नम खां डिॼारियो वियो क़ुरान में। अल्लाह फरमायो क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम। ओ तव्हांजे रब खां जेको क़ुरान आयो आहे, ओ जिब्राइल खणी आयो, मिठे मोहम्मद करीम ॾे खणी आयो, मके मदीने ॾे क़ुरान पाक मके मदीने में खणी आयो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जेको सुभान अल्लाह चवंदो हिन साल मदीने वेंदो, मांखे भी गॾु वठी वेंदो। चओ सुभान अल्लाह। ऐं 3 कलाकनि में जहाज में वेंदो। मुंहिंजा दोस्तो, सुभान अल्लाह जो लफ्ज़ एॾो अल्लाह खे प्यारो आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, तो जी मांजी जे करे बेकार जी कोई तारीफ़ करे ख़ुशी थींदी आहे। जॾहिं बानो फर्श ते चवंदो आहे सुभान अल्लाह, अल्लाह पाक, ज़ात में भी पाक, सिफ़ात में भी पाक, खाइण खां पाक, पीअण खां पाक, अल्लाह पाक, औलाद खां पाक। ओ शहीदन जा मुसलमानो, अल्लाह पाक ॿियनि खे औलाद ॾिनी, बच्चा ॾिनई, न्याणियूं ॾिनई, पुटड़ा ॾिनई, पाण पाक। अल्लाह पाक सभिनि खे मोहताज कयो, पाण मोहताजी खां पाक। अल्लाह अल्लाह फरमायो या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह। ओ इंसानो, सब जा सब अथव अल्लाह जे दर जा मोहताज। नबी आयो मोहताज, वली आयो मोहताज, आलिम आयो मोहताज। वल्लाहु 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 गनियुल हमीद। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह पाक चाहे गनिया बेपरवो सारायल, हुन जी तारीफ़ कोई करे न करे, हुन जी तारीफ़ आहे, अज भी आहे, अग में भी हुई, सुबह भी रहंदी। हमीद सारायल, मलाक हुन जी तारीफ़ कन। अल्लाह, कोई अतयात में, कोई रुकू में, कोई सजदे में, कोई जेको दोन में,
इन्हें जे करे रब फरमायो ओ इंसानो सब जा सब तवा मोहताज आयो मां अल्लाह पाक जी जात बेपरवाह आहे। अब अल्लाह बेपरवाह है ना कंहिंजो मोहताज जीअं करे जीअं वणे तीअं करे कंहिंखां पुछण वारो ना है। जवानी में मौत रे ओड़प में दे मुंहिंजा मोहतरम दोस्तो हेरे तवज्जो कयो जरे फर्श दे बानो उन पाक रब जी पाकाई बयान कंदो आ अर्श ते अल्लाह मलाइकन में उन बाने जे लाइ चवंदो आ मलाइको तव्हां ॾिसो मुंहिंजा बाना फर्श ते मुंहिंजी तारीफ़ पिया बयान करनि। अज शहीदन जे जलसे में मुंहिंजी पाकाई बयान कनि था कुरान ॿुधी करे सुभान अल्लाह चवनि था। मालवे के रब फरमायो पेरी सिफत कुरान जी पेरों कमाल कुरान जो पेरी खूबी कुरान जी ॿियो कमाल वशिफा उल्लिमा फिस्सुदूर। अल्लाह फरमायो कुरान पाक शिफा ओ इंसानो तवारे ही जेको मां रहमत वारो ओ बरकत वारो लज़्ज़त वारो एड़ो माखी में मिठाण लाए अल्लाह अल्लाह एड़ो कुरान में मज़ो ना एड़ो जेको खीर में मज़ो ना है जेड़ो मुझे कुरान में मां अल्लाह मज़ो रखी छड़ियो आ। नारे तकबीर शाने कुरान नारे तकबीर। माशाअल्लाह हे पिंडाल आने सा भर जियो अल्लाह मौलाना इमामदीन साहब के खबर आ ते हे मुजाहिदन जी जमात आ जो सुभान अल्लाह। अन्या त असांजा वॾा खतीब पोइते आहिनि मां त हिकिड़ो अदना तालिब इल्म तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आ मां कुझु बि न आहियां। मुंहिंजा दोस्तो असांजा वॾा रहबर ईंदा अहिड़ो तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदा जो दिलनि मां सुभान अल्लाह निकिरंदी। ऐं मां ॿाहिरि ॾिठुमि त भत जो बि इंतज़ाम वॾो आहे ॾाढे जो सुभान अल्लाह। मां हिकिड़े जलसे में तक़रीर कयमि मुंहिंजो भत जो हिकिड़ो जतोई साहब मां सां विड़ियो अची वाइज़ गुपो चिड़ी पियो चई साईं तव्हां मुंहिंजे दुश्मन जो नालो वरितो आहे तव्हां वाइज़ में जेको आहे बार बार हुनजो नालो वठो पिया तव्हांखे ख़बर न आहे असांजो जहिड़ो आहे बरोचन जो हिते त कोई न आहे न पर चए पियो वरी पंहिंजी जात साईं चवंदा कयो सरियाम नालो न हुजो ठही विया आहियूं भत खाई आया हूं पर जेको आहे लौट ते जो नालो न वठो बाक़ी थाल अची वेंदो न छॾींदासीं ॾाढे जो सुभान अल्लाह फरमायो शिफाउल लिमा फिस्सुदूर कुरान पाक दिलनि जे लाइ सुदूर माना कुलूब सीने जे अंदर अल्लाह पाक दिल रखी अल्लाह अल्लाह ए कुरान मजीद जेको आहे दिलनि जे लाइ शिफ़ा हर दर्द जी दवा कुरान में हर मर्ज जो इलाज कुरान में हर परेशानी जो हल कुरान में ओ साड़ कुरान खत्म करे दिल में कीनो हुजे कुरान खत्म करे अल्लाह अल्लाह शिरक जहिड़ियूं बीमारियूं कुरान खत्म करे शिरक जूं जो कुरान पारा पटे छड़े जो सुभान अल्लाह। कुरान कोई पढ़े तो साईं मुशरिक के कुरान न वणंदो आहे दोहीड़ा नच नचा उनखे जेको आहे ॿियूं ॻाल्हियूं वणंदियूं बैत वणंदा कुरान न वणंदो हिन शहीदनि जे मुवाहिदनि खे कुरान थो वणे माशाअल्लाह नालो शहीद न पर आयो जिंदा छो तो कुरान में अल्लाह चयो शहीद जिंदा आहिनि ॾाढे चओ सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयो कुरान पाक शिफा हर दर्द जी दवा कुरान में हर मर्ज जो इलाज कुरान में हर परेशानी जो हल कुरान में अचो कुरान पाक हो सबक वठो कुरान मजीद खां मदद वठो कुरान मजीद पढ़ो अमल कयो बेड़ा पार थींदो ओ परेशानियूं हल थींदियूं। माण्हू चवंदा आहिनि मौलवी साहब बरकत न आहे मौलवी साहब ओ ज़मीन में जेको आहे बीमारी अल्लाह अल्लाह मौलवी साहब दुकान में बरकत न आहे असां कुरान को परे हो असां कुरान मजीद के ना पढ़ियोसीं तरे परेशान अमीरा परेशान ओ गरीबा परेशान दुकानदार परेशान अचो कुरान पाक खां सबक वठो कुरान मजीद पढ़ो कुरान जी तिलावत कयो अल्लाह पाक जो अज़ाब टारे छॾींदो रहमतुनि जा मींहं वसाए छॾींदो।
हाँ परेशान न थियो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, साईं जन जॾहिं मके पाक में काफरन मुखालफतूं कयो, जॾहिं साईं जे लाइ सिर्फ आसमान जमीन जे विच में अकेला पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चौधारी मुखालफतों, चौधारी बगावतों पांजा छॾे विया। साईं जी दिल में दर्द थियो, दुख थियो। अल्लाह मां इन्हनि जे लाइ सभु कुझु कयां पियो। अल्लाह मां इन्हनि सां ख़ैर खोई। अल्लाह मां इन्हनि खे वाइज़ कयां पियो। अल्लाह शहीदनि जा मुस्लमान, अॼु तव्हां असांखे दीन जे करे, हक़ जे करे मुखालफत न थी, हक़ चवण जे करे धिको न आयो। मदीने जे मीर खे ॾाढा दुख मिलियो। अल्लाह पाक फरमायो सोना घबराए न, सोना घबराए न, हे कुरान मजीद जो तोखे हथियार ॾेई छॾियो आहे। इन जो दीदार कयो, चो सुभान अल्लाह। अल्लाह जंहिंखे ॾिसण सवाब आहे, चुमण सवाब आहे। आज नौजवान मां कुरान मजीद जी मोहब्बत हली वई। सुबुह जो उथंदो हेॾी चपड़ी कढंदो, ॾिसां कंहिंजो मैसेज आयो आहे व्हाट्सएप ते, कहीं जेको आहे को मोकिलियो आहे, कुझु कोन। उथण सां मोबाइल खले जहिड़ी खणंदो, कुरान मजीद न। अॻ में पोढ़ा वेठा न पुछा कयो, वॾा उथंदा हा, अॻ में अल्लाह जो नालो वठी बावजू थी नमाज पढ़ी दौड़ करे पोइ निकिरंदा हा। असां छोरनि खे सॼो ॾींहुं मोबाइल हथ में आहे बस। जंहिं महिल ॾिस जेको आहे कुरान मजीद जेके तवजो न आहे, इन जे करे परेशान। कसरत बरकत न आहे। साईं खे अल्लाह पाक फरमाए सोना घबराए न। फकुल हस्बी अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। ॾाढा चओ सुभान अल्लाह। सोना चओ मुंहिंजो अल्लाह मूंखे काफ़ी आहे, मां अल्लाह पाक ते भरोसो कयां थो। चओ मोमिन अल्लाह ते भरोसो कंदो आहे। अब कंहिं ते कंदो आहे? भरोसो माल ते न, औलाद ते न, तवक्कल कंदो आहे फौज लश्कर ते न। मदीने जे मीर रहमत वारे नबी मिठे मोहम्मद करीम खे रब फरमायो, ओ सोना तूं चई ॾे, फकुल फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु। मुंहिंजो अल्लाह मूंखे काफ़ी हो, उन अल्लाह ते मां भरोसो कयां थो। अल्लाह ते भरोसो कयां थो। ऐं असांजो भरोसो ज़मीन ते। ॾिसूं साईं कर्ज़ो आहे पर कणिक इंशाअल्लाह आसरो ॾिनियूं बीठी आहे, अना कणिक ते भरोसो आहे। अल्लाह पनारे थी सघे तो कणिक न लहे, कंहिंखे दम, कंहिंखे दिलासो, कंहिंखे आसरो, कंहिंखे कुझु कूड़ सूड़ हणी हेठ मथे मसलो करे। मुंहिंजा दोस्तो, मोमिन जी तवक्कल दुकान ते न, जमीन ते न, ड्यूटी ते न, कारोबार ते न। मोमिन मुजाहिद जी तवक्कल चो 100% अल्लाह कहीं ते हूंदी आहे बाबा, अल्लाह ते। मदीने जे मीर के रब फरमायो सोना अकेलो आ, घबराए न, तोरे जेको आहे ईमान वारा ईंदा वेंदो, जथन जा जथा, टोलन जा टोलो, अल्लाह ते भरोसो करे। हे उम्मत के कुरान ॿुधाईंदो रहो। पहाड़न ते अचे कुरान पढ़, जमीन ते वेठो आ कुरान पढ़, गार में आ कुरान पढ़। अल्लाह अल्लाह। मदीने जे मीर के अल्लाह पाक इहो इलाज ॿुधायो। ओ मुंहिंजा दोस्तो, असांजे मुर्शिद साईं हमाद साईं अब्दुल समद हाले जवी दामद बरकातुहुमुल आलिया रे हिकिड़ो मुरीद आयो। साईं मांजो वॾो कमु दुआ घुरो वज़ीफ़ो ॿुधायो। साईं फरमायो पुट हिकिड़ो वज़ीफ़ो ॾियाई थो पढ़, सुबुह जी नमाज खां बाद में 101 दफ़ो इहो वज़ीफ़ो पढ़। हस्बी अल्लाह व निअमल वकील, निअमल मौलो व निअमन नसीर। ॾाढा चओ सुभान अल्लाह।
असांजा मुर्शिद कामिल आहिनि। चओ सुभान अल्लाह। असांजो नबी मिठो मोहम्मद भी चओ नबियन में कामिल नबी हो। तोखे माखे अल्लाह पाक सहाबा कामिल ॾिना, अहल बैत कामिल ॾिना। अल्लाह पाक तोखे माखे मुर्शिद भी कामिल ॾेई छॾिया। साईं पंहिंजे मुरीद के छाजो पुट हस्बी अल्लाह व निअमल वकील व निअमल मौला व निअमल नसीर। इहो पढ़दो रहो ऐं उहो शख्स मुरीद साईं खां मोटी इहो पढ़दो रहो। हफ्ते को पोइ साईं ॾे मिठाई खणी आयो, साईं कम थी वियो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। कम थी वियो। हे कुरान पाक मोमिन जो वॾो हथियार आहे। कुरान पाक के अंदर हर अदा लिखल आहे, हर अंदाज लिखल आहे, हर पैगंबर जी सदा दुआ लिखल आहे। कुरान को परे थींदे धिका खाईंदे। असां कुरान को परे तॾहिं परेशान मार्ज पे कयो। अल्लाह पाक फरमायो कुरान मजीद में वशिफाउल लिमा फिस्सुदूर। ओ कुरान मजीद दिलन जे लाइ शिफा, ज़ाहिरी शिफो, बातनी शिफा, रूहानी गिज़ा कुरान मजीद में आ। बी जगह ते रब फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मोमिनीन। अल्लाह फरमायो असां कुरान मजीद के मोमिनन जे लाइ रहमत बनाए लाथो, शिफा बनाए लाथो। कंहिंजे लाइ बाबा? मोमिनन जे लाइ। हिते भी रब अॻिते फरमाए थो वहुदौ व रहमतुल लिल मोमिनीन। खिताब या अय्युहन नास सभिनि सां खिताब आहे, सभिनि सां खिताब आहे, पर फ़ाइदो रब साईं कंहिंखे थो फरमाए लिल मोमिनीन। अब समझो था न ॻाल्हि? जेके समझो था ॾाढा चओ सुभान। यकीन वारनि जे लाइ बारिश सॼी ज़मीन ते वसंदी आहे। कलर वारी ज़मीन ते बारिश वसे, सुठी ज़मीन ते बारिश वसे, बारिश वारी रहमत अल्लाह पाक रूए ज़मीन ते वसाईंदो आहे। पर फ़ाइदो यार कहीं कहीं ज़मीन खे थींदो। अल्लाह 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 अल्लाह। हेॾो तवजो कयो। वायरे मानी के ॾिठो तो सभु हेॾे था ॾिसो। हे लौटरनि जी तव्हांजी न आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। लौटरनि खे मोकल आहे सरियाम खाइनि, छो त 12 ताईं इन्हनि खे वेणो आहे, मांखे न। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, तो बारिश रूए ज़मीन ते वसंदी आहे। कलर वारी ज़मीन ते बारिश वसे त कलर फुटंदो। छा थींदो बाबा? सिम निकिरंदी, कलर फुटंदो, ज़मीन बेकार, फसल न थींदो। सुठी ज़मीन ते ओ फ़ाइदो थींदो, बाग फुटंदा, फसल थींदो, अन्न थींदो, ओ कमद थींदा, फुटियूं थींदियूं। अल्लाह अल्लाह। कुरान पाक भी सारी दुनिया वारनि जे लाइ अल्लाह रहमत बनाए मोकिलियो हो। मिठो मोहम्मद करीम ओ पंहिंजी नुबुवत वारी ज़ुबान सां मके वारनि खे कुरान ॿुधायो, पंहिंजनि खे ॿुधायो, परावनि खे ॿुधायो, ओ काफ़िरनि खे ॿुधायो। पर यार जंहिंजूं दिल वारियूं ज़मीन सुठियूं हो, फ़ाइदो थियो, ईमान वारा फसल फुटी पियो। पर यार जंहिंजी दिल वारी ज़मीन ओ कलर वारी ही, उन्हनि जी दिलनि में कलर फुटी पियो। अबू जहल जी दिल वारी ज़मीन ख़राब, अबू तालिब जी दिल वारी ज़मीन ख़राब, उतबे जी ख़राब, शेबे जी ख़राब, वॾा वॾो ओ काफ़िर जहन्नम रसीदियो। पर यार अबू बकर सिद्दीक ओ कुर्बान वञा, जंहिंजी दिल वारी ज़मीन ॾाढी भली हुई। मिठो मोहम्मद करीम ईमान वारो बिज रखंदो हो। कुरान पाक वारी रहमत वारी बरसात सिद्दीक जे मथां वसंदी वई। चओ यार गौर वफादार जानसार साहिब फिल मज़ार बणिजी वियो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। दिल वारी जमीन सुठी, कलर ना हो। अज भी सागो ही कुरान में असर, साईं मौलाना इमामदीन मौजूद आ, सागो ही कुरान में करंट असर मौजूद आ। पर
दिलन में फर्क आ दिल में कलर आ तो कलर फुटंदो जेतरो वाइज करे करे उलमा थकी पिया पर जंहिंजे मुक़द्दर में ईमान आहे दिल वारी जमीन भली आ इंशाअल्लाह अज वारे वाइज को पो हे मुजाहिद पक्का नमाजी चो बणजी वेंदा चो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदा से हिन यार सा चो यारी रखंदा से चो इंशाअल्लाह आहा मो अर्ज पे कयो ता अबू बकर सिद्दीक जी दिलवारी जमीन भली सिद्दीक अकबर बन जियो हज़रत उमर अग में उमर हो पर जरे भेण फातिमा बिन्त ख़त्ताब कुरान पाक पढ़ी करे हज़रत उमर जी दिल ते आयो उमर अग में उमर हो बहादुर हो दिलेर हो सागी भेण के कुटे वेठो भेणिए के भी मारी अल्लाह अल्लाह पर जरे भेण ओ दिल सा कुरान पढ़ो तो सूरज जी तिलावत गई उमर जी तकदीर बदल जी वही उमर जो मुक़द्दर मत जियो जो तो कुरान पाक जो असर मदीने जे मीर जी दुआ जो असर उमर काबिल उमर मकबूल उमर दुआए पैगंबर उमर मुराद रसूल डाडिया उमर जा आशिक जो सुभान अल्लाह अब साहबा के मनो था जेके मनन था भाई हाथ बुलंद करे जो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने सहाबा जिंदाबाद शाने सहाबा नारे तकबीर ये सहाबा जा भी आशिक अहल बैत जा भी परवाना जो इमाम हसन हुसैन जा भी दीवाना हन खबर तो पे को कटड़ू तना वेठो आ सब आशिक आए हो ना आहा मार्ज पे कहो उमर अग में छड़ो उमर हो पर जरे कुरान पाक जी रहमत उनजी दिल ते वठी ईमान जा सल्ला फटी पड़ा उमर चो फारूक आजम जर्री जवान बहादुर बणजियो मिठे मोहम्मद जो यार वफादार जान निसार बणजियो अज जी अबू बकर मिठे मोहम्मद जे भाकुर में आ तो सोनो उमर भी मिठे मोहम्मद जे रोजे में सुतो पियो दुश्मन सड़ी वेंदो जली वेंदो पची वेंदो पर अबू बकर उमर जे शान में घटताई न थींदी मार पे कयो हज़रत उस्मान अग में चढ़ो उस्मान हो मिठे मोहम्मद करीम ओ जरे सोने उस्मान के कुरान पाक बुधायो उस्मान साईं जी दिल वारी जमीन डाडी भली ही ओ कुरान पाक जे असर के कबूल करे वरतई शहीदन या मुसलमानो चो तो कुरान पाक में रहमत लज्जता नूरानियता हिदायता समूरो जो कुरान पाक में करंट करंट ओ दिल सा बुधंदो वींदे कुरान पाक में चो दिल चो ठरी पौंदी जो ईमान वधी वींदो ए जेके साथी बीठा इनके गुजारिश अंदर अचो माशाअल्लाह जेतरो गज्जी वेंदो सर्दी खत्म थींदी चो सुभान अल्लाह थोड़ा थोड़ा तू सुरी अचो मां उनन के चो अचो साईं वरी उथो जो वने जेके मोहब्बत से वेठा अचो फोन आई था मार्ज पे को कुरान पाक छा है शिफा जै जी दिल में सुठी जमीन वांगुर होंदी इंशाअल्लाह उनके शिफा साईं जन वेठा हा सहाबा दीवाना परवाना साईं फरमायो मानो जने गुनाह कंदो आ गुनाह करण जे करे उनजी दिल में कारो टिक पैदा थींदो आ जरे तौबा नथो करे रब ने नथो मोटे जरे जरे बख्शिश नथो घुरे तो गुनाह करे करे वो कारो टिक वधी सजी दिल उनजी कारी थी वेंदी आ अल्लाहु अकबर पोने के वाज असर न कंदो कुरान में उनके मजो न ईंदो नमाज में मजो न ईंदो मस्जिद में मजो न ईंदो अल्लाह 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 अज असा के मजो न तो जे असा कुरान मजीद में लज़्ज़त हासिल न कईया ओ गुनाह करे करे असा जा अंदर कारा थिया आलिम वाइज कन असा के मजो न ईंदो मोमिन के जो मजो ईंदो जंहिंजी दिल साफ होंदी उनके मजो ईंदो छो त नमाज़ी जी दिल साफ ईमान वाले जी दिल साफ कुरान वाले जी दिल साफ नमाज पढ़ण सा जो दिल साफ अल्लाह अल्लाह मिठे मोहम्मद करीम फरमायो
गुनाह करे करे हाणे उनके ओ नेकी में मज़ो न ईंदो, राग में मज़ो ईंदो, मौसीकी में मज़ो ईंदो, ओ उन्हीं के ज़िना में मज़ो ईंदो, गलत कमन में मज़ो ईंदो, कुरान में मज़ो न ईंदो। छो त यार उनजी दिल कारी थी चुकी है, अंदर कारो थी चुको है, उनजी दिल ते मोहर लगी चुकी है। चो जंहिंजी दिल साफ कुरान केर भी पढ़े चो उनखे मज़ो ईंदो वींदो। पढ़ण वारो केर आहे? अब्दुल हमीद आहे, अब्दुल जब्बार आहे, गुलाम मुस्तफा साईं बुल्लो साहब आहे, केर भी आहे चो मोमिन खे ॿुधण में मज़ो ईंदो आहे। हा हा एकड़ा वरी माण्हू ॿाहिरों बीठा हूंदा, साईं हैदरी साहब जो केमल खिताब थींदो, हैदरी साहब कुरान ॿुधाईंदो, असां नथा ॿुधायूं, अब आहे कुरान आहे ना, हा असां भी हैदरी हो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो ईअं न चवंदा कयो त फिलानो खतीब फिलानो न, शख्सियत परस्ती न हुजे, कुरान सां मोहब्बत हुजे, केर भी वाइज़ करे जो ॿुधणो आहे, अब ॿुधणो आहे न। हिकड़ी जाते हेत मां बेकार आया, पर साईं हालिज शरीफ जेड़ा ओ जेके इल्म अमल सां भरियल जलसे में हिकड़े सुर वारे खतीब कयो वाइज़, पो साईं वेठो अची साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर हालिज भी अल्लाह पाक उनजी जिंदगी में वाइज़ शुरू कई, माण्हू उथण शुरू थिया। अल्लाह हेडो शेखुल हदीस उस्तादुल उलमा इल्मी बयान मानू उथण पिया शुरू थियन, छाजे करे जो उन सुर जे करे सुर ॿुधाओ जॾहिं साईं बयान कयो उहे सोच वारा माण्हू वेठा हा, बाक़ी शौकीन माण्हू उथिया। इन जे करे शहीदन वारा सुरन जा शौकीन न आहिनि, हिन कुरान जा शौकीन आहिनि। ॾाढा चओ सुभान अल्लाह, हे बीठल भी चओ सुभान अल्लाह। साहब अर्ज़ कयो साईं जेकॾहिं असांखे दिल कटजी वञे, दिल में जेको आहे वो कारो टक वधी वञे, मेरी थी वञे, साईं कीअं साहब कयो अल्लाह अल्लाह। साहबा दीवाना परवाना फिक्र कंदा हा, अॼु असांखे फिक्र न आयो, ओ कॾहिं असां आलमन खां न पुछोसीं, कॾहिं असां पंहिंजे सुधारण जे लाइ बुज़ुर्गनि ॾे न वियासीं। साहबा चयो साईं कपिड़ो मेरो थी वञे कीअं धोईंदो, साईं साफ़ कंदो, साईं ओ जिस्म मेरो थी वञे पाणीअ सां तर करे साफ़ कयो, साईं लो कटजी वञे ओ लोहार कुटे करे उन्हीं खे साफ़ करे, साईं दिल मेरी थी वञे कीअं साफ़ कयो। शहीदन जा मुसलमानो अज नुस्खो थो ॾिनियो वञाई, याद कजाई, दिल जे फरे ते लिखजाई, मिठे मोहम्मद करीम पा सबक ॾिना साहबो खे, गुलामन खे, ओ शागिर्दन खे। अल्लाह अल्लाह साईं फरमायो ओ ॿिन शयुनि ते अमल कयो, तव्हांजी दिल साफ़ थींदी, अंदर ठरी पवंदो, ओ तव्हांखे नेकीअ में मज़ो अची वेंदो। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। साईं शौकत साहब भी आयो आहे जलसे में मस्त मस्त, चओ सुभान अल्लाह। मार्ज पे कयो इंतजामिया वारा उहे परेशान हूंदा आहिनि, कॾहिं अंदर कमल ॿाहिर कमल, जेको आहे आलमन जी परेशानी इन्हनि खे उते ई वाह जो सवाब मिले थो, चओ सुभान अल्लाह। उन्हनि सभिनि जो ठीको हाजी साईं इमाम दीन खयो वेठो आहे, चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तो मार्ज पे कयो त साईं जन फरमायो ॿ कम कयो, घणा कम ॿ कम इते पैकेज बयान कयां त याद कयो हा, है ना। साईं जेको आहे व्हाट्सएप जो पैकेज सस्तो ॿुधायो, साईं फेसबुक महांगो थी वियो आहे, साईं सस्तो कम ॿुधायो, पर कुरान वारा नुस्खा याद न कंदासीं, चओ इंशाल्लाह ॿ ॻाल्हियूं याद कंदासीं। घणियूं बाबा भाई हथ बुलंद करे चओ घणियूं ॿ। मार्ज पे कयो मुंहिंजा मोहतरम दोस्तो, साईं साहबा खे फरमायो ॿ कम कयो, दिल साफ़ थी वेंदी, बरी पवंदी, अंदर शीशे वांगुर थी वेंदो। साईं ॿ कम कहिड़ा कयो, मदीने जे मीर फरमायो हे ॿ कम कयो, कसरत तिलावतुल कुरान व ज़िक्रुल मौत। अल्लाह अल्लाह। मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजा साहबियो, क़यामत ताईं अचण वारो तव्हां हिकिड़ो कम कयो, कुरान मजीद जी घणी तिलावत कयो, रात जो सुम्हो कुरान पढ़ो, सुबह जो उठो कुरान पढ़ो, दुकान ते आयो कुरान पढ़ो, जमीन ते आयो कुरान पढ़ो,
जाते हुजो कुरान पढ़ो दिल तव्हांजी अल्लाह साफ़ करे छॾींदो। दिल तव्हांजी छा थी वेंदी बाबा साफ़ थी वेंदी कट लही वेंदी। हे दिल जी कट लाहण वारो अल्लाह जो कुरान आहे। दिल खे ठारण वारो अल्लाह जो कुरान आहे। ॿियो वाज़िकुरुल मौत मौत खे घणो यादि कयो। रात जो सुम्हो यार लाइ सुबुह उथी सघां लाइ न घर अचो यार लाइ ॿाहिरि निकिरी सघां लाइ न मता मौत अची वञे। अल्लाह अल्लाह ओ शहीदन जा मुसलमानो असां को मौत विसरी वियो कबर विसरी वई। ओ जेका अकेलाई जो घर जेका कबर तोखे 70 बोर आवाज़ो कंदी टे वॾा आवाज़ अना पई दुल वहदो अना पई तो दूध अना पई तो ज़ुल्म। मां अकेलाई जो घर आया साथी खयो अचजो मां नांगर विछुन जो घर आयो बचाव जो सामान खयो अचजो मां अंधारे जो घर आयो। ओ मर मिटन जा विझी करे माण्हू तोखे पूरे ईंदो भाव न हलंदो दोस्त न हलंदो रिश्तेदार न हलंदो अकेलो तोखे छॾे ईंदो साथी कबर में खयो अचजाई। अब कबर असांखे यादि आहे कॾहिं हुन जो कज़ियो कॾहिं फिलाने जो जनाज़ो कॾहिं फिलाने जो उज़ुर चौधारी फोत क्यों चौधारी जेको आहे जनाज़ा इहो तव्हां असांखे सबक़ तव्हां असांखे मैसेज आहे त तव्हां सां मौत ज़रूर अचणो आहे। जवानी में अचे ईंदो पोरम में अचे ईंदो अल्लाह पाक जी मर्ज़ी हो अॻे घुराया पोरम में नंढे लाइ वॾेलो अल्लाह जी पोख अल्लाह पाक कची लुणे पकी अल्लाह अल्लाह अबो वेठो आहे बच्चो जुदा थियो ॾाढो वेठो पोटो नौजवान हलियो हो अम्मा वेठी हो न्याणी मोकिलाए वई अल्लाह वारे चयो दुनिया के ए मुसाफिर मंजिल तेरी खबर है तय कर रहा है जो तू 2 दिन का ये सफर है। ए बिंडियन जो सफर आहे आरजी जहान आहे मुंहिंजा दोस्तो हलिया वेंदासीं इन जे करे तयारी कयो। साईं फरमायो दिल साफ़ थींदी आहे कुरान पाक जी तिलावत सां ॿियो मौत खे यादि करण सां। असांखे जेको आहे दुनिया यादि आहे जाथे वेठा हो दुनिया जो तस्करो मौत जो तस्करो ई न आहे। हता के जनाज़न वारी जात भी कज़िए वारी जात तॾे ते वेठा उते भी खिल भोगा दुनिया जी कचहरी अल्लाह दुख वयो हलियो अफसोस वयो हलियो पांजे पराए जो अगे दुख थींदो हो मौत याद हुंदो हो अज अखिन मां गोढ़ो ना आयो। मुंहिंजा दोस्तो तड़ी असन जो दिलियूं पक्कियूं थियूं पत्थर थियो वाज में मजो नथो अचे नमाज में मजो नथो अचे। अज मां दावत ॾियण आयो आहियां हिन यार सां नातो गंढ ऐं मौत याद कर इंशाअल्लाह बेड़ा ई पार। हाँ मौत के याद करो। तू चवंदे मौली साहब तू चयो त कबर में